हुर्रियतनि जे आलमी ॾींहं ते बदीन में पीपुल्स लेबर ब्यूरो ऐं जीअर सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां अलावल चौक खां प्रेस क्लब ताईं अलहदा रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा ॾियण समेत मज़दूरनि खे आलमी उसूलनि तहत तय थियल हक़ ॾियण जो मुतालबो कयो वियो। हिन रैलियुनि में अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शिकागो जे मज़दूरनि खे हक़नि लाइ जान जा नज़राना पेश करे सॼी दुनिया जे मज़दूरनि खे हिकु करे छॾियो। पर असांजे मुल्क में अॼु बि प्राइवेटाइज़ेशन ऐं हथ ठोकियुनि कानूननि ज़रिए मज़दूरनि सां नाइंसाफ़ियुनि जो सिलसिलो जारी आहे। हिननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो मज़दूरनि सां तमामु घणियूं नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। हू 12 कलाक ड्यूटी पिया कराइनि, मज़दूरनि खे ओल्ड एज बेनिफिट नथा पिया ॾियनि। मज़दूरनि जे हक़ूक़ लाइ सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं जेके सिंध गवर्नमेंट जेके मज़दूरनि जा हक़ आहिनि उनखे हक़ ॾिना वञनि। हुर्रियतनि जे आलमी ॾींहं ते रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि सां यकजहती मल्हाइण समेत हिन ॾींहं ते सरकार खे हुर्रियतनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ जोड़ियल कानून ते अमल कराए हुर्रियतनि खे बहितर ज़िंदगी गुज़ारण लाइ मौक़ा ॾियण जी ज़रूरत आहे। कैमरामैन जबराहिम सां शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़, बदीन।